सिंध जे वॾे वज़ीर इरसा चेयरमैन जी मुक़ररी रद्द करे छॾी। मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू नथा मिलनि त इरसा जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾिनो वञे। इरसा जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾियण जे हक़ में नाहे। ज़फर महमूद खे इरसा चेयरमैन मुक़रर करण कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध में अमन मान जी सूरतहाल गुज़िरियल 6 महीननि खां ख़राब आहे। संदन पहिरीं अबियत सूबे में अमन मान क़ाइम करणु आहे। सेनेट जी ख़ाली थियल 6 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जारी। इस्लामाबाद जे हिक, सिंध जे 2 ऐं बलोचिस्तान जी 3 सीटुनि ते ज़िमनी इलेक्शन थी रही आहे। इस्लामाबाद जी सीट ते यूसुफ रज़ा गिलानी ऐं चौधरी इलियास में मुक़ाबलो। सिंध जे 2 सीटुनि ते पीपल्स पार्टी ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा उम्मीदवार आमो साम्हूं। बलोचिस्तान जे 3 सीटुनि ते 9 उम्मीदवार मुक़ाबलो करे रहिया आहिनि। पोलिंग शाम 4 वॻे ताईं जारी रहंदी। इक़्तिसादी जाइज़े लाइ IMF मिशन पाकिस्तान पहुची पियो। हुकूमत जो IMF सां ॻाल्हियुनि जो शेड्यूल तयारु। परचून रियल एस्टेट ज़रिए आमदनी खे टैक्स नेट में आंदो वेंदो। 14 खां मार्च ताईं थींदड़ ॻाल्हियुनि जी कामयाबी जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब $10 करोड़ जी किस्त जारी कई वेंदी। घोसपुर जे कच्चे में 2 धुरनि में छेड़ो। 1 ॼणो मारिजी वियो। 2 ज़ख़्मी। जागरानी बिरादरी जे 2 धुरनि में छेड़े दौरान फायरिंग में इरशाद जागरानी मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। दाऊदजानपुर वेझो भाॻे जी फायरिंग में मुबैना चोर मारिजी वियो। मोहम्मदपुर थाणे जे हद ॻोठ तनवीराबाद में घर भंचा में चोरी जे इरादे सां दाख़िल थिया। भाॻियुनि जे सुञाणप सां चोरनि जे भाॻ में फायरिंग जी ॾेवट में मुबैना तौर 1 चोर ज़ख़्मी हालत में पकड़जी पियो, जंहिंखे पुलिस हवाले कयो। ज़ख़्मी अस्पताल ते पहुची पियो। पुलिस मुआवज़त मारिजी वियल चोर जी सुञाणप ओस्ता मोहम्मद जे एरी लाड़े वासी सोराब दस्ती तौर थी आहे।